नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त बोजदार वडा में खबर दींदा बोजदार वडा लगोट नसीर फकीर जलालाणी रहवासी قمبراڻي प्रेस क्लब बोजदार वडा पहुची मीडिया आडो दाइंदे इल्जाम हणंदे चयो त 2 महीना अॻु भली नस्ल जी कुती गायब थी वई हुई। काफ़ी ॻोल्हा बाद पुलिस एहलकार इमाम शहर वटि ॾस पतो पियो, जिते मां पाण संदसि उताक ते हली वियसि त उते पंहिंजी अखियुनि सां ॾिठमि। मूं खेसि मिंथ मेड़ करे कुती वापसि करण जो चयो त हू मथां ॾमिरजी पियो ऐं गार कंदे कंदे चयो त कुती वापसि कोन कंदुसि। जंहिंखे वणे दांव ॾियो। पोइ मूं इन जे वेझनि अज़ीज़नि खे दांव ॾिनी, मगर हिन हिक जी बि न ॿुधी। जंहिं बाद मजबूर थी एसएसपी खैरपुर खे इन मामले जी तफ़सील ॾिनी। जंहिं बाद एसएसपी खैरपुर कुंभ थाणे जे इंचार्ज खे मसइलो हल करण लाइ चयो। जंहिं बाद मां कुंभ थाणे ते पहुतुसि त उतां जे इंचार्ज एहलकार इमाम ॾिनो शहर सां राब्तो कयो त हिन एसएचओ कुंभ खे कुती वापसि करण जो चयो। उन बाद जॾहिं ॿीहर उन वटि वियसि त उन मूं ते कावड़ जो इज़हार कंदे गार कंदे कंदे चयो त हाणे कुती तोखे जीअरी न मिलंदी, ऐं कुती खे ज़हर ॾेई मारे छॾींदुसि। उते मूं ख़ुदि ॾिठो त कुती मुई पई हुई। हिन एसएसपी खैरपुर खां पुरज़ोर अपील कई त पुलिस मुंहिंजी भले नस्ल जी कुती खे ज़हर ॾेई मारींदड़ पुलिस एहलकार इमाम ॾिनो शहर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। इहो मसइलो आहे। मां محمد قمبراڻي आहियां, वेठल कोट नसीर फक़ीर जलालाणी आहियां ऐं इहो इमाम ॾिनो शहर कुती चोरायो। वॾनि माण्हुनि खे मां चयो, वॾनि माण्हुनि खे चयो, पर हुन मूंखे वर्दी न ॾिनी। इहो वॾो माण्हू असां ॾिजूं था हिन खां त इहो कुती कोन ॾींदो, खाई वेंदो। मुंहिंजी 2 लखनि जी कुती आहे। मां वरी एसपी संगत सलाह एसपी साहिब ॾे वञो। एसपी साहिब ॾे वियो त एसपी साहिब लिखी वॾे थाणे ते ॾिनो कुंभनि में। मुंशीअ खे चयोमांसि त इहे मसइलो मुंहिंजो हल कयो। एसपी बि चयोसीं मुंशीअ खे त हिन मसइलो हल कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।